कैपुनाथन शाह में अपडेट शेयर कंदासीं। अवामी पूरे तहरीक मरकज़ सदर गुलाम नबी खोसो की अगवाणी में कम्यूनिटी सेंटर अॻियां समय औरतन मर्दन पारां कॉर्पोरेट फार्मिंग ऐं कैनाल के खिलाफ बुख हड़ताल कई वई, जिते पानी ते धाड़ो नामंजूर, दरिया ते धाड़ो नामंजूर, 27वीं तरमीम नामंजूर जो उबजंदड़ नारा हया विया। हुकूमत खिलाफ सिधी नारेबाज़ी कई वई। दरिया ते कैनाल ठाहिण ऐं 27वीं तरमीम जेका हाणे पाकिस्तान जे अवाम खे जमहूरी हक़नि खां ऐं इंसानी हक़नि खां महरूम करण जेका साज़िशी आहे उनजे ख़िलाफ़ आहे। ऐं अवाम पूरे तरीक़ सिंध जे अंदरि ऐं पाकिस्तान जे अंदरि हींअर जेको हुकूमती निज़ाम आहे इनखे जबर जो निज़ाम सम्झे थी, इनखे जमहूरी निज़ाम नथी सम्झे। ऐं असांजी हीअ जेका जदोजहद आहे इन में सॼी सिंध जे माण्हुनि खे असीं बाशऊर ऐं बाख़बर करियूं था त सिंध जा माण्हू जेसि ताईं हिननि वॾेरनि मां ऐं ज़रदारी माफ़िया मां जान न छॾाईंदा, जेसि ताईं हितां जे जाहिल वॾेरनि खे सियासी शिकस्त न ॾींदा, तेसि ताईं मसइलो नथो थिए।